Welcome to sindonlineschool.com. Dear students, ॾिसो कुछ कम पाण पोएं लेसन में करे आया हुआसीं। हाणे इहे हिकिड़ी नॉर्मल एक्सरसाइज आहे। कोशिशि कयो त इहा तव्हां ठाहियो त इहा कीअं ठाहिजे। स्टार्ट कयूं था। सभ खां पहिरीं लिखियलु आहे क्लास एक्टिविटी, तव्हां टाइप कयो। फ़िलहाल ॾिसो हिन में जॾहिं बि तव्हां को बि शइ डिज़ाइन कंदो MS ऑफिस जे अंदरि को बि इफेक्ट रखिणो आहे, पहिरियों सिंपल लिखिणो आहे। जेके बि चेंजिंग आहिनि, जेके बि कलर्स आहिनि, उहे बाद में असीं इन्हनि में रखंदासीं। सभ खां पहिरीं तव्हां हिनखे सिलेक्ट करे, पहिरियों कुछ कम तव्हां पोयों तव्हां हिते ॾिसी अचो। सिलेक्ट करे साइज़ ताईं तव्हां पढ़ी चुका आहियो। अगरि ॾिसो तव्हां को बि डेटा, को बि लाइन स्मॉल लेटर्स में लिखी आया आहियो, तव्हां हुनखे जेकॾहिं चेंज करणु चाहियो था कैपिटल में, त तव्हांजे लाइ चेंज केस खे इस्तेमालु कंदो, जंहिंजी शॉर्टकट आहे Shift F3। हीअ ॾिसो सेंटेंस केस मां पहिरें अखर मां पहिरें जुमिले मां पहिरों अखर खे वॾी बीस में रखी सघो था, लोअर केस सां फुल तव्हां इस्तेमाल करे सघो था, अपर केस में फुल तव्हां कैपिटल करे सघो था। कैपिटलाइज ईच वर्ड में हर हिकु वर्ड जो पहिरियों लेटर कैपिटल में करे सघो था। टगल केस में हर हिकु वर्ड जो पहिरें अखर खे तव्हां स्मॉल में करे सघो था, पर असां हिनखे कैपिटल ईच वर्ड ते रखूं था। उनखां पोइ डियर स्टूडेंट्स ॾिसो हिन में हिकिड़ी कलर ॾिनल आहे। इन कलर खे असां चवंदासीं हाईलाइट। हाईलाइट कलर तव्हांजो हिते मौजूदु आहे। हीअ ऑप्शन हाईलाइट कलर जो आहे। तव्हां हितां हाईलाइट कलर ॾींदो ऐं टेक्स्ट खे तव्हां सिलेक्ट कंदो, छो त हिनखे बोल्ड बि करिणो आहे। ऐं टेक्स्ट जी कलर जे लाइ तव्हां वटि इहो ऑप्शन मौजूदु आहे फ़ॉन्ट कलर। तव्हां हितां फ़ॉन्ट कलर बि चेंज करे सघो था। अगरि तव्हां फ़ॉन्ट स्टाइल जी फ़ॉन्ट खे तव्हां स्टाइल चेंज करणु चाहियो था, तव्हां चाहियो था त हिनजी जेकी फ़ॉन्ट स्टाइल आहे हिनजी चेंज कयूं, पोइ तव्हां फ़ॉन्ट इफेक्ट मां चेंज करे सघो था, या टेक्स्ट इफेक्ट। हिनखे टेक्स्ट इफेक्ट मां तव्हां अची हितां को बि तव्हां रखो। फॉर एग्जाम्पल मां टेक्स्ट रखां थो, इहा शइ तव्हांजी अची वेंदी। अगरि जेकॾहिं तव्हां चाहियो था हिनजी स्टाइल खे ख़तमु कयूं, शेडिंग स्टाइल खे जस्ट सिलेक्ट करे हीअ शेडिंग हिनखे तव्हां नो करे छॾींदो, ख़तमु थी वेंदी। पोइ ॾिसो त हिन में अंडरलाइन्स ॾिनल आहिनि, जेके तव्हां पोएं लेसन में पढ़ी चुका आहियो। त जस्ट तव्हां सेंटर ते क्लिक करे यू ते क्लिक करे पंहिंजे कीबोर्ड मां टेब बटन खे प्रेस कंदो, या तव्हां हिते कर्सर रखी शॉर्टकट बि तव्हां पढ़ियो कंट्रोल यू फॉर अंडरलाइन। मां हिते लिखां थो जी शॉर्टकट अंडरलाइन। कंट्रोल यू प्रेस करे जस्ट टेब बटन प्रेस कयो, तव्हांजी अंडरलाइन अची वेंदी। कंट्रोल यू एंड टेब बटन, तव्हांजी अंडरलाइन अची वेंदी। उनखां पोइ डियर स्टूडेंट्स ॾिसो हीअ जेकी फ़ॉन्ट इफेक्ट आहे, अगरि तव्हां हिनखे अञा चेंज करणु चाहियो था, फॉर एग्जाम्पल हिनखे स्लिप हिकिड़ो हीअ असांजो सिंपल आहे, सिंपल रखां। अगरि असां चऊं था इहा लाइन असांजी ग़लति आहे, हमेशह ग़लती जे लाइ असीं हुनखे लाइन सेंटर ते ॾींदा आहियूं, यानी कि हेठि न ॾींदा। पोइ हिन लाइ तव्हां सिलेक्ट हिनखे करे स्ट्रोक थ्रो ते क्लिक कंदो। इहा आहे असांजो स्ट्राइक थ्रो। तव्हां हिते क्लिक कंदो, इहे विच ते लाइन अची वेंदी, यानी कि इहा तव्हांजी ग़लति आहे। जेकॾहिं तव्हां को बि लेटर लिखो था, हुन में कुझु लाइनूं ग़लति आहिनि, त तव्हां हुनखे हाईलाइट करे ॾियो, भई तव्हां चयो हे कुझु लाइनूं ग़लति आहिनि, पोइ हुनखे सिलेक्ट करे स्ट्राइक थ्रो करे सघो था। अगरि ख़तमु करणु चाहियो था, सिलेक्ट करे तव्हां स्ट्राइक थ्रो ते क्लिक कंदो, इहा शइ ख़तमु थी वेंदी। उनखां बाद में ॾिसो अगरि जेकॾहिं तव्हां हिते लिखो था फर्स्ट, ॾिसो ऑटोमेटिक एस एंड टी तव्हांजी नंबर जे मथां हलिया आहे। अगरि सेकेंड लिखूं था, सेकेंड स्पेस, ॾिसो हीअ बि शइ तव्हांजे मथे वई। अगरि हिते असीं लिखूं था 7 years, हाणे असीं ईयर्स खे 7 जे मथे रखणु चाहियूं, सिलेक्ट करे हीअ आहे तव्हांजो सुपर स्क्रिप्ट ऐं हीअ आहे तव्हांजो सब स्क्रिप्ट। ठीकु आहे, सुपर स्क्रिप्ट कंदो त मथे हलियो वेंदो। अगरि ॾिसो की ख़तमु कयो H2O, हीअ छाजो फार्मूलो आहे ॿुधायो? यस, पाणी जो। गुड।
तव्हां इनखे 2 खे सिलेक्ट करे सब स्क्रिप्ट ते क्लिक करे सघो था, यानी कि फार्मूला वग़ैरह भी तैयार करे सघो था। जी प्लस आहे, प्लस खे मथे रखूं था, सुपर स्क्रिप्ट ऐं 2 खे हेठि, ये असांजो सब स्क्रिप्ट। ठीक है दोस्तों, हाँ इनमें ॾिसो मुख़्तलिफ़ पाण इफेक्ट वग़ैरह यूज़ कयासीं, मुख़्तलिफ़ कलर्स यूज़ कयासीं। ऐं तव्हां यादि रखो त जॾहिं बि असीं MS ऑफिस खे ओपन कंदा आहियूं त उनजी बाय डिफ़ॉल्ट जेकी साइज़ आहे उहा 11 ते सेट थियल हूंदी आहे। हाणे असां चाहियूं था त हिन में जेको बि कमु कयो आहे पंहिंजे डॉक्यूमेंट्स जे अंदरि इन सभिनी खे ख़तमु करे पंहिंजी ओरिजिनल कंडीशन में आणियूं, त पोइ तव्हां इनखे सिलेक्ट कयो सभिनि खे, या शॉर्टकट में सिलेक्ट करण जे लाइ जी शॉर्टकट आहे कीबोर्ड में कंट्रोल A प्रेस कंदो, सिलेक्ट ऑल थींदी ऐं तव्हां हिते क्लियर फॉर्मेटिंग ते जॾहिं क्लिक कंदो त तव्हांजी ओरिजिनल कंडीशन अची वेंदी। जेका भी तव्हांजी हुई उहा सॼी ख़तमु थी वई, छो त असीं नॉइज़ नॉर्मल ते हुयासीं, अॻु में असांजो कमु हुयो नो स्पेस ते, हाणे तव्हांजो छा में अची वियो नॉर्मल ते। तव्हांखे मूं ॿुधायो जॾहिं बि तव्हां MS ऑफिस में ईंदो त स्टार्टिंग जेको तव्हांजो हूंदो उन नो स्पेस ते करे लेफ्ट क्लिक करे, यानी कि नो स्पेस खे एक्टिव करे पोइ तव्हां पंहिंजे कम खे स्टार्ट कंदो। तो ओके डियर स्टूडेंट्स, वरी नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।